अस्सलामुअलैकुम दोस्तों असां अॼु जेको मौज़ू तव्हांजे आॾो ॿुधाईंदासीं उहो वापार ते ॻाल्हाईंदासीं। त वापारनि खे मौजूदा हुकूमत तमामु परेशान करे रहियो आहे, छो त हिन महिल हालात उहे न रहिया जो को वापारी माण्हू पंहिंजे खीसे में पैसा खणी वञी ऐं उहा शयूं ख़रीद फ़रोख़्त करे अचे। तंहिं करे हू वापारियुनि खे उहे पैसा बैंक जे ज़रिए ट्रांज़ेक्शन जे ज़रिए उहे ओॾे पहुचाइणा था पवनि। त उन लेवल सां त जीअं मां तव्हांखे हाणे ॿुधायां त हिकु को बि माण्हू को कारोबार खोले, किरियाना जो ई खोले, त हिन महिल महांगाई जो दौरु आहे। जेकॾहिं 20 लख हुन में सीड़प करे त उहो दुकानु खोले त उन दुकान में हलाइण जे कारोबार जे लेवल सां जेकॾहिं 30-35 हज़ारनि खां 40 हज़ारनि ताईं रोज़ जो हुन जो कारोबार थिए त अहिड़े लेवल सां हफ़्ते में लॻभॻि 3 लख रुपया हुन जो कारोबार थींदो ऐं 3 लख वरी हू बैंक जे ज़रिए ट्रांज़ेक्शन कराए ऐं ओॾे मोकिलींदो त जीअं उतां ॿियो सामान अचे। अहिड़े लेवल सां महीने में 4 हफ़्ता आहिनि त 4 हफ़्तनि जे 4 ट्रांज़ेक्शनूं थींदियूं त 4 ट्रांज़ेक्शन जे लेवल सां बैंक में जे लेवल सां 12 लख जो ट्रांज़ेक्शन माना थियो जेको बैंक जे ज़रिए थ्रू उन्हनि वापारनि ताईं विया। अहिड़े लेवल सां साल में 12 महीना आहिनि त 12 महीननि में कुल 48 ट्रांज़ेक्शनूं थींदियूं ऐं उन जी रक़म वञी थींदी 1 करोड़ 20 लख रुपया। माना उन जो ट्रांज़ेक्शन जो लेवल सां पैसनि जी माना बैंक जे लेवल सां ॿाहिरि पैसनि जी माना पहुच वञी थींदी। त हीअ जेको हुकूमत आहे उन जो सिर्फ़ु बैंक जे ट्रांज़ेक्शन ते नज़र आहे। हिन खे इहा बि हुकूमत खे ख़बर कोन्हे त हिन पंहिंजी सीड़प घणी कई, इन में हिन खे प्रॉफिट घणो बचियो। दोस्तों हाणे असां इन ते ॻाल्हाईंदासीं त हिन खे इन में नफ़ो घणो थियो, हिन जो ख़र्चु घणो थियो ऐं हिन वटि बचत घणी थी। दोस्तों असां इहा ॻाल्हि वरी तव्हांजे आॾो रखंदासीं। दोस्तों जेकॾहिं महीने में माना थी 12 लख जी माना पंहिंजो माना कारोबार त 10 सैकड़ो जे हिसाब सां नफ़े जे 10 सैकड़ो जे हिसाब सां त लख ते 10% जे हिसाब सां त हिन वटि कमाई जो रेशो थियो 1,20,000 रुपया महीनो। तंहिं में ही दुकानदार 2 मज़ूर रखे 500 रुपया फी मज़ूर जी ॾियारी त 2 मज़ूरनि जो 30,000 उन जो ख़र्चो थियो ऐं मसवाड़ माना दुकान जो ऐं बिजली जे बिल समेत 20,000 उहो ॿधो, कुल 50,000 इहे माना दुकान जो ख़र्चो थियो। उन खां पोइ पंहिंजे घर जो ख़र्चु जेको हुन जो पंहिंजो घर जो ख़र्चु थींदो उहो बि लॻभॻि 45-50,000 ताईं हुन जे घर जो ख़र्चु, पढ़ाई, लटो कपिड़ो, बीमारी परी ऐं जियोखी खाइण पीअण इहो बि उन में थी वियो। बाक़ी हुन वटि महीने में सिर्फ़ु 20,000 किरियाने वारे दुकानदार खे 12 लखनि ते 20,000 मुनाफ़े जे तौरु बचत थींदा। अहिड़े लेवल सां साल में हुन वटि कुल 2,40,000 जी बचत थी। 2,40,000 जे बचत वारे ते जेकॾहिं हिननि जो माना हुन मौजूदा हुकूमत उन जे कमाई जे रेशे खे नथो ॾिसे ऐं हू ॾिसे थो जेको बैंक जी ट्रांज़ेक्शन खे त हिन वटि 1 करोड़ 20 लख काॾहों आया जो हिन बैंक में ट्रांज़ेक्शन कई। असली मसलो ईअं आहे, असली हक़ीक़त ईअं आहे त अॻे जेके हुक्मरान हूंदा हुआ उहे ॾाहा ऐं मोतबर सुलझियल माण्हुनि खे पंहिंजे हुकूमत में खणंदा हुआ। जेके ॾाहप वारा माण्हू हूंदा हुआ, जिन खे उहे घुर
ॼाणींदा हुआ उन लेवल सां ही जेको मौजूदा हुकूमत जो जेको सिस्टम आहे उहो बिल्कुलु नाकाम तरीक़े सां हली रहियो आहे। पंहिंजे वतन अज़ीज़ जे माण्हुनि खे कारोबार बि करणु नथो ॾिनो वञे। जीअं ही मुआशी हालातनि में हिननि जा तंग रहनि, जीअं ही डिप्रेशन जा मरीज़ थियनि, जीअं ही बीमारियुनि में वकुर हुजनि, जीअं ही माना सुख जो साह खणी न सघनि, जीअं हिननि खे को सुकून मुयसरु न हुजे। हिन किरोड़ ऐं 20 लख काथऊं आंदा। दोस्तो हिननि खे इन्हीअ ॾे त ख़्याल ई कोन्हे त हिन वटि बचत छा थियो आहे, बचत छा थियो आहे, हिन जो घर कीअं हलियो आहे, हिन जो कहिड़े लेवल सां इहो सिस्टम हले थो, हिन केतिरो हिन सॼे 12 महीननि में हिन छा कमायो, हिन छा बचायो, छा वहियो, छा वापरियो, उॾे त हिननि जो ख़्यालु कोन्हे। हिननि जो असुली पंहिंजे माण्हुनि खे तंग करणु ऐं जीअं माना को दुश्मन जेको माना पाबंदियूं कारोबार ते लॻाईंदो आहे त जीअं हिननि जा ज़हन मफ़लूज थी वञनि। अहिड़े लेवल सां हिन दुश्मननि खां वधीक जो माना दुश्मन जहिड़ो रवियो रखियूं वेठा आहिनि ऐं को अकुलमंद फ़हम वारा माण्हू ही हथ नथा कनि। जेके माण्हू माना फ़हम वारा अकुल वारा सलाह मसलत ॾियनि, जेको हिन हुकूमत जे माना जेको पॉलिसी खे उहिड़े लेवल सां हलाइनि जंहिंजे लेवल सां ही हुकूमत सही हले ऐं माण्हू पंहिंजो कारोबार करे सुख जो साह खणी सघनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।